इसराइल पारां उत्तर गज़ा में रहंदड़ 11 लख माण्हुनि खे 24 कलाकनि अंदरि इलाइक़ो मुकमल तौर ते ख़ाली करण जो हुकुम। गॾियल क़ौमुनि पारां इसराइल खे फ़ैसिले ते नज़रसानी करण जी अपील। इसराइल गॾियल क़ौमुनि जी अपील खे शर्मनाक करार ॾींदे हमास जो मददगार करार ॾेई छॾियो। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 1600 खां वधी वियो। ह्यूमन राइट्स वॉच गज़ा ऐं लबनान ते इसराइल पारां पाबंदी मढ़ियल फास्ट फोर्स बम किरण जी तस्दीक करे छॾी। इसराइल पारां बि 4000 टन वज़नी 6000 बम किराइण जी तस्दीक। हमास चयो आहे त इसराइली फ़ौज गज़ा में दाख़िल थी त बर्बाद थी वेंदी। जवाब अहिड़ो हूंदो जेको इसराइल सोचियो बि न हूंदो। गज़ा ते इसराइल जी लगातार बमबारी सबबि इंसानी अलमियो जनम वठण लॻो। गज़ा जो पाणी, बिजली ऐं खाध खुराक बंदि थियण बाद रवासी उञ ई बुख विघे मरण लॻा। गॾियल क़ौमुनि इंसानी बहरान खे मुंहुं ॾियण लाइ 29 करोड़ 40 लख डॉलर इमदाद जी अपील करे छॾी। गॾियल क़ौमुनि चयो आहे त गज़ा जी अस्पतालुनि में ज़ख़्मियुनि जो इलाज बि मुमकिन न रहियो आहे। एम्बुलेंसा गरीबा अमीरा मिस्कीना या गलत ॻाल्हि कई वई। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां दुआरनि खे वधण लाइ वियुसि त उहे जेके दुआरी आहिनि हुननि जो पीउ हुयो उहो आयो, मां कंहिंजी क़ुरान में ॾिनई, मुंहिंजे क़ुरान तूं खण पंहिंजा माण्हू पेश करा ऐं कुझु माण्हू पेश बि थिया। असां क़ुरान केॾे कोन खणी वेंदो पोइ खणी वेंदासीं। बाराता परदेसिया ओदेसिया बरोचा इहो ई त कहिड़ो आहे। अॻे ईअं थींदो त दुआरी ॿधबो त पुलिस खे चवंदा त दुआरी छॾी न त इहे पुलिस वारा तव्हांजा टेस्ट ॾेई आहियूं ऐं इहे पोइ छॾींदासीं। हाणे उहो दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾनि। पुलिस वारा सचे माण्हू घर मां हुनजा पके में माण्हू ऐं जेके मूं घटि चयो आहे उहो ॿुधाइण नथो चाहियां। हू कुझु कंदा मां मोट में हुनजे घणो कुझु कंदुमि। सिंध जे निगरान वॾे वज़ीर पारां DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर के 5 पुलिस एहलकार बाज़ियाब कराइण लाइ ॾिनल मोहलत ख़त्म। शिकारपुर जे कोट शाहू थाणे तां अगवा थियल SHO समेत 5 एहलकार अञा बाज़ियाब न थिया। DIG लाड़काणो जावेद जिस्तानी ऐं SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई अगवा थियल एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ कचे में कार्रवाई न कई। एहलकारनि जी अगवा ऐं बाज़ियाबी में देर वारसनि में ख़दशा वधाए छॾिया। शिकारपुर वासी बि पुलिस वारनि जे अगवा बाद पाण खे गैर महफ़ूज़ समझण लॻा। निगरान सिंध हुकूमत सूबे में रहंदड़ गैर कानूनी परडेहिनि ख़िलाफ़ कॉम्बिंग ऑपरेशन जो हुकुम ॾेई छॾियो। शुमारियात खाते खां परडेहिनि जा अंक अखर वठण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास में फ़ैसिलो। शिकारपुर मां अगवा थियल SHO समेत 5 एहलकारनि खे जल्द बाज़ियाब कराइण जी हिदायत। मक़बूल बाक़िर चयो आहे त पुलिस एहलकारनि जो अगवा थियण हुकूमत लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं पुलिस एहलकार ई अगवा थींदा त केरु पाण खे महफ़ूज़ समझंदो। अगवा थियल पुलिस एहलकारनि खे सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस जे 2 जवाबदारनि करप्शन जो एतराफ़ करे वरितो। केस में गिरफ़्तार जवाबदार असलम पीरज़ादो ऐं ज़िशान सहतो नेब सां प्ली बार्गिन करण लाइ हैदराबाद जी एहतसाब अदालत खे दरख़्वास्त ॾेई छॾी। जवाबदार असलम पीरज़ादो ऐं ज़िशान सहतो दरख़्वास्त में चयो आहे त नेब खे 2 करोड़ रुपया वापसि करण लाइ तयार आहियूं। प्ले बार्गिन करण जी इजाज़त ॾिनी वञे। अदालत पारां नेब जे जांच ऑफिसर जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। पंजाब पुलिस सूबे में दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाइण जी दावा करे छॾी। हिकु दहशतगर्द खे गिरफ़्तार करण जी बि दावा। पंजाब जे वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त दहशतगर्दी जा सबूत जल्द साम्हूं आंदा वेंदा। इस्लाम में दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जी गुंजाइश मौजूदु नाहे।
पीटीआई न छॾींदुसि उन लाइ त जेल काटे रहियो आहियां। मनी लॉन्ड्रिंग समेत मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तार पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही दहशतगर्दी तोड़ अदालत में पेशी बाद सहाफ़ी जे सवाल जे जवाब में चयो त अटियाला जेल में पीटीआई चेयरमैन जो चूंडुनि में टिकट बाबति को बि पैगाम नाहे मिलियो। जेल में सिहत लाइ हानिकार खाधो मिली रहियो आहे। फूड पॉइज़न थी वियो आहे। मुश्किल सां अदालत पहुतो आहियां। परवेज़ इलाही ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 24 अक्टूबर ताईं मुलतवी। सिंध में निगरान हुकूमत के क़ाइम थिए 2 महीना गुज़री विया। मुख़्तलिफ़ खातनि जा सेक्रेटरीज़ मुक़रर न थिया। अक़लियती मामलनि वारे खाते जो सेक्रेटरी मुक़रर न थियो। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जो सेक्रेटरी, लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो मेंबर मुक़रर न थियो। औरतुनि जी तरक़ीअ वारो खातो ऐं सोशल प्रोटेक्शन खातो बि सेक्रेटरीज़ खां महरूम। सूबाई मुहतसिब आला जी सेक्रेटरी ऐं डीजीज़ जूं पोस्टूं बि ख़ाली पियल। सिंध में जूनियर ऑफिसर के आईजी जेल्स मुक़रर करण जूं तयारियूं। निगरान घरू वज़ीर खाते पारां आईजी जेल बाबति मुक़ररी लाइ उमाणियल समरी वापसि कंदे जूनियर ऑफिसर डीआईजी जेल्स मुनवर शाह खे मुनासिब उम्मीदवार करार ॾींदे समरी वापसि करे नई समरी तयार करे वरिती। निगरान वॾे वज़ीर बि मंज़ूरी ॾेई छॾी। सीनियरिटी लिस्ट में टॉप ते मौजूद काज़ी नज़ीर अनफिट करार। डीआईजी जेल्स हसन सहतो ऐं शेबा शाह बि नज़र अंदाज़। घरू खाते मुक़ररीअ लाइ इलेक्शन कमीशन खे बि मुनवर शाह जी मुक़ररी लाइ इजाज़त घुरी वरिती। मुझे पुट रामबूटा गे बालन चंदा लगल आहिनि, कपिड़ा वरितल आहिनि, उन खे रामबूटा लॻल आहिनि जेको मुंहिंजे पुट खे हुन मारियो आहे। अंधेर कोन्हे, अलाह साईं फ़ैसिलो करे थो। 8 ॾींहंनि में असांखे पंहिंजो कातिल ॻोल्हे ॾिनई। असां मुतमिन आहियूं गयाजीअ खां, असां एसपी साहब खां। जनवारनि जी पाण थो रहती आहियां, असां मदद कई अथनि, अलाह ख़ुशि रखनि। अम्मा जी दुआ आहे मुंहिंजी, शुक्रगुज़ार थी कयां जंहिंजे बच्चे जो कातिल जल्दी में जल्दी पकड़जी वियो आहे। खाणोट में हफ़्तो अॻु बेदर्दी सां क़तल थियल मासूम शागिर्द मुर्तज़ा मल्हा जे क़तल में मुलविस मुख्य जवाबदार कामरान उर्फ कामू रिंद पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। एसएसपी चयो आहे त कुपे कासाई मोड़ वटि खाणोट पुलिस ऐं सीआईए जी गॾियल कार्रवाई दौरान मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान जवाबदार कामरान उर्फ कामू रिंद मारिजी वियो। बाड़े मुर्तज़ा मल्हा खे हफ़्तो अॻु वहशी जवाबदार ज़्यादतीबाद तशद्दुद जो निशानो बणाए क़तल करे लाश पाणी जी टैंकी में उछलायो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़लस्तीनियुनि जी हिमायत में मुज़ाहिरा। इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी। सखर, लाड़काणो, नवाबशाह, जैकबाद, कंदकोट, गढ़ी खेरो, तंगवाणी, खिपरो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। कंबर, कशमोर, मिठी, दादू, नओं दंबालो, मीरपुर बुरड़ो, पनो आकल, मीरपुर माथेलो, बाडर में बि मुज़ाहिरा। इसराइली जारहियत बंदि कराइण जो मुतालबो। मीरपुर खास में पुलिस चौकी भरिसां ट्रांसपोर्टर से 2 धुरनि में झेड़ो।
पुलिस जी मौजूदगी में फायरिंग सबब एक जणो जख्मी। ट्रांसपोर्टर्स में जहिड़े दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई। पुलिस जी मौजूदगी में फायरिंग जे नतीजे में माशूक चांडियो ज़ख़्मी थी पियो। पुलिस एहलकार चौकी खां ॿाहिरि न निकिता, तमाशो ॾिसंदा रहिया। शहरी जान बचाइण लाइ भॼंदा रहिया। सिंध हुकूमत हथियारनि जी नुमाइश ऐं हथियार खणी हलण ते पाबंदी लॻाए छॾी। सिंध जे घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि कलम 144 तहत हथियार खणी हलण ऐं नुमाइश ते 90 ॾींहनि लाइ पाबंदी हूंदी। ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। मटियारी पुलिस ख़ैबर में 3 ॼणनि जे क़तल केस में जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। पुलिस ओरस समेत 3 ॼणनि जे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार हयात लाशारी खे अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हैदराबाद भरिसां हटड़ी बाईपास वटि बिजली जो करंट लॻण सबबि 2 ॿारड़ा सड़ी ज़ख़्मी। हाई टेंशन लाइन मां करंट लॻण सबबि ज़ख़्मी थियल ॿार अस्पताल मुंतक़िल। दादू जी अदालत में उमेर रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी। फरियादी धुर जे हिक शाहिद जो बयान कलमबंद। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। उमेर रुबाब चयो आहे त सरदार ऐं भोतार शाहिदनि खे हिसाए रहिया आहिनि। कातलनि खे सज़ा ज़रूर मिलंदी। सरदार चांडियो चयो त सियासी मुखालफ़नि जे चवण ते असांखे केस में फासायो वियो आहे। जरवार में पोरीअ जे क़तल ऐं संदसि ॿारनि जो पतो न पवण ख़िलाफ़ एहतजाज। इंसाफ़ जो मुतालबो। वारसनि मूजिबि पोरियत हफ़ीज़ुल्लाह मीराणी घरवारी शहनाज़ ऐं 2 ॿारनि सां गॾु शादी ते वियो हो। वारसनि जो चवणु आहे त पोरियत हफ़ीज़ुल्लाह मीराणी जो लाश गुज़िरियल ॾींहुं काज़ी वाह मां हथ आयो हो, पर संदसि ॿारनि जो को बि पतो नाहे। मक़तूल जी ज़ाल ऐं ॿारनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। लाड़काणो जे 2 यूसीस में सफ़ाई न थी। घिटनि में नालियुनि जो गंदो पाणी बीठल। अली गोहर आबाद, समी आबाद, एम्पायर रोड, मच्छी मार्केट ऐं ॿियनि हंधनि ते गंदो पाणी बीठल। ज़िले इंतिज़ामिया 2 यूसीस में बीठल गंदो पाणी नेकाल कराइण लाइ के बि उपाउ न वरिता। डीसी लाड़काणे में बि गंदो पाणी बीहण जो नोटिस न वरितो। शहरनि पारां एहतजाज जो चिताव। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। बांग्लादेश जी न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ बैटिंग जारी। महादंगल पाकिस्तान ऐं भारत विच में सुभाणे खेॾियो वेंदो।